अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मोहतरम मई प्यारा इस्लामी भाइरो व्यूअर्स, अॼु असां हिन लाइव सेशन में माहे मुहर्रम जे बारे में ॿुधंदासीं त हिन जा छा फ़ज़ाइल आहिनि, हिन आशूरा जे हिननि 10 ॾींहंनि जा छा फ़ज़ाइल आहिनि, हिननि में कहिड़ा कहिड़ा वाक़ियात थिया ऐं हिन में इबादतूं करणु केतिरो अहम आहे, इन जा केतिरा फ़ज़ाइल आहिनि। इंशाअल्लाह इन जे मुतलिक़ ॿुधंदासीं ऐं अव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त इंशाअल्लाह अज़्ज़ व जल 10 मुहर्रमुल हराम ते इंशाअल्लाह अज़्ज़ व जल तक़रीबन 2:12 ते मंझंदि जो पाकिस्तानी वक़्त जे मुताबिक़ 2:12 ते इंशाअल्लाह अज़्ज़ व जल लाइव शहादत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मौज़ू ते इंशाअल्लाह हिन ई चैनल तां हिन ई पेज तां इंशाअल्लाह लाइव बयानु थींदो। अवां ज़रूरु उन में बि शिरकत कंदा, उनखे शेयर कंदा, ॿियनि दोस्तनि खे बि इनवाइट कंदा इंशाअल्लाह अज़्ज़ व जल। आचर जे ॾींहुं 10 मुहर्रमुल हराम ते 2:12 ते मंझंदि जो पाकिस्तानी वक़्त जे मुताबिक़ इंशाअल्लाह अज़्ज़ व जल हिन ई पेज तां हिन ई चैनल तां इंशाअल्लाह ही बयान शहादत इमाम हुसैन इंशाअल्लाह अज़्ज़ व जल लाइव थींदो इंशाअल्लाह। इस्लामी साल मुहर्रमुल हराम जे महीने खां शुरू थींदो आहे। ही तमामु घणो इज़त वारो, हुरमत वारो, अज़मत वारो, बरकत वारो महीनो आहे। ही महीनो असांखे सब्र ऐं ईसार जो दर्स ॾींदो आहे। हिन मुबारक महीने में इबादत करणु ऐं रोज़े रखण जे मुतालिक़ बि अहादीस मुबारका जो हिकिड़ो ज़ख़ीरो मौजूदु आहे ऐं पिण हिन ई महीने में योम आशूरा पंहिंजी ख़ुसूसियत जे करे मुमताज़ आहे। हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, रसूल अकरम नूर मुजस्सम शाह बनी आदम रसूल मोहतशम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फरमाइनि था, रमज़ान खां पोइ मुहर्रम जो रोज़ो अफ़ज़ल आहे ऐं फ़र्ज़ खां पोइ अफ़ज़ल नमाज सलातुल लैल यानी रात जा नवाफ़िल आहिनि। तबीबन जे तबीब अल्लाह अज़्ज़ व जल जे हबीब हबीब लबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो फ़रमाने दिल नशीन आहे, मुहर्रम जे हर ॾींहं जो रोज़ो हिकु महीने जे रोज़नि जे बराबरि आहे। त मोहतरम ऐं प्यारा व्यूअर्स, अल्लाह अज़्ज़ व जल असांखे ही मुबारक महीनो अता फ़रमायो आहे त नियत करियो त इंशाअल्लाह अज़्ज़ व जल हिन जा कुझु न कुझु रोज़ा रखे करे हिन जूं बरकतूं हासिल करण जी कोशिश कंदासीं। उन हुसैन इब्न हैदर ते लख हज़ार सलाम जे 25 अखरनि जी निस्बत सां योम आशूरा ते वाक़े थियण वारा 25 अहम वाक़िया। हूअं त सन 61 हिजरी खां बाद में तमामु घणो मशहूरु मुसलमाननि में जेको वाक़ियो आहे उहो शहादत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जो आहे, लेकिन इन खां अॻु में बि कई अहिड़ा वाक़िया थी गुज़रिया आहिनि जेके तारीख़ में अहमियत जा हामिल आहिनि। अचो उन्हनि जे बारे में ॿुधूं था। पहिरियों त 10 मुहर्रमुल हराम हज़रत सैयदना आदम सफ़ीउल्लाह अला नबीना वालैहि सलात वसलाम जन जी विलादत थी। इन्हीअ ॾींहं खेनि जन्नत में दाख़िल कयो वियो। इन्हीअ ॾींहुं यानी 10 मुहर्रमुल हराम आशूरा जे ॾींहुं हज़रत सैयदना आदम सफ़ीउल्लाह अला नबीना अलैहि सलात वसलाम जी तौबा क़बूल थी। इन्हीअ ॾींहुं अर्श, कुर्सी, आसमान, ज़मीन, सिज, चंड, सितारा ऐं जन्नत पैदा कया विया। इन्हीअ ॾींहुं हज़रत सैयदना इब्राहीम ख़लीलुल्लाह अला नबीना अलैहि सलात वसलाम पैदा थिया। साॻिए ॾींहुं खेनि बाह खां नजात मिली। इन्हीअ ॾींहुं हज़रत सैयदना मूसा कलीमुल्लाह अला नबीना अलैहि सलात वसलाम ऐं संदन उम्मत खे नजात मिली ऐं फ़िरऔन पंहिंजी क़ौम समेत गर्क थियो। हज़रत सैयदना ईसा रूहुल्लाह अला नबीना अलैहि सलात वसलाम बि इन्हीअ ॾींहुं पैदा थिया। इन्हीअ ॾींहुं खेनि आसमाननि ॾांहुं खयो वियो। इन्हीअ ॾींहुं हज़रत सैयदना नूह अला नबीना अलैहि सलात वसलाम जी ॿेड़ी जूदी जबल ते लथी। इन्हीअ ॾींहुं हज़रत सैयदना सुलेमान अला नबीना अलैहि सलात वसलाम खे मुल्क अज़ीम अता कयो वियो। इन्हीअ ॾींहुं हज़रत सैयदना यूनुस अला नबीना अलैहि सलात वसलाम मच्छीअ जे पेट मां कढिया विया।
इन ई ॾींहुं हज़रत सैयदना याकूब अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जी नज़र जो ज़ोफ़ यानी कमज़ोरी ख़त्म थी। इन ई ॾींहुं हज़रत सैयदना यूसुफ अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम उन कूह मां कढिया विया। इन ई ॾींहुं हज़रत सैयदना अयूब अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जी तकलीफ़ ख़त्म कई वई। आसमान खां ज़मीन ते सभ खां पहिरीं बरसात इन ॾींहं ते नाज़िल थी ऐं इन ॾींहं जो रोज़ो उम्मतुनि में मशहूर रहियो। एतिरे ताईं जो इहो बि चयो वियो त उन ॾींहं जो रोज़ो रमज़ान मुबारक खां पहिरियां फ़र्ज़ हो ऐं पोइ उहो मनसूख़ थी वियो। इमामुल हुमाम, इमाम आली मक़ाम, इमाम अर्श मक़ाम, इमाम तिश्नाकाम, इमाम आज़म हज़रत सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु खे शहज़ादनि ऐं रफ़ीक़नि समेत 3 ॾींहं बुखियो रखण खां पोइ इन ई आशूरा जे ॾींहुं करबला जे मैदान में इंतिहाई बेदर्दीअ सां शहीद कयो वियो। अल्लाह तबारक व तआला जी इन्हनि सभिनी ते रहमतुनि जो नुज़ूल हुजे ऐं इन्हनि जे सदके असांजी बि बख़्शिश थिए। आशूरा जे ॾींहुं घर वारनि ते ख़र्च करण जूं बरकतूं। हज़रत सैयदना अब्दुल्ला बिन मसूद सहाबी रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था त नूर जे पेकर सभिनी नबियुनि जे सरवर सुल्तान बहरोबर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त जेको शख़्स आशूरा जे ॾींहुं पंहिंजे घर वारनि जे खाधे में इज़ाफ़ो कंदो यानी पेट भरे मानी खाराईंदो त अल्लाह ताला सॼो साल हिन जे रिज़्क़ में ज़्यादती यानी वुसअत ऐं ख़ैर ऐं बरकत अता फरमाईंदो। मुफ़स्सिर शहीर हकीमुल उम्मत मुफ्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था जेको मुहर्रम जे 9 ऐं 10 जो रोज़ो रखे त तमामु घणो सवाब माणींदो। ॿारनि जे लाइ 10 मुहर्रम जो ख़ूब सुठा खाधा पचाए त इंशा अल्लाह अज़्ज़ व जल सॼे साल ताईं घर में बरकत रहंदी। बहितर आहे त खिचड़ो जंहिंखे असां हलीम बि चवंदा आहियूं पचाए हज़रत सैयदना शहीद करबला सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु जी फ़ातिहा करे तमामु घणो मुजर्रब यानी मुअस्सर ऐं आज़मायल आहे। इन ई तारीख़ यानी 10 मुहर्रमुल हराम ते गुसल करे त सॼो साल इंशा अल्लाह अज़्ज़ व जल बीमारियुनि खां अमन में रहंदो छो त इन ई ॾींहुं आबे ज़मज़म सभिनी पाणियुनि में पहुची वेंदो आहे। सरवर कायनात शाह मौजूदात सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो जेको शख़्स आशूरा जे ॾींहुं इस्मत सुरमो लगाए अखियुनि में लगाए त अखियूं कॾहिं बि न ॾुखंदियूं। आशूरा जे ॾींहुं मुल्क रे में काज़ी साहब वटि हिकु सुवाली अची अर्ज़ु गुज़ार थियो मां तमामु घणो ग़रीब ऐं ॿारनि बचनि वारो आहियां। तव्हांखे आशूरा जे ॾींहुं जो वास्तो मुंहिंजे लाइ 2 सेर मानी 5 सेर गोश्त ऐं 10 दिरहमनि जो इंतज़ाम फरमायो। अल्लाह ताला तव्हांजी इज़्ज़त में बरकत ॾिए। काज़ी साहब वरायो काज़ी साहब वरायूं त ॿेपरी खां पोइ अचिजां। फ़क़ीर ॿेपरी खां पोइ आयो त चयाईं ॿेपरी खां पोइ अचां। उहो 3 खां पोइ आयो तॾहिं बि उनखे कुझु न ॾिनाई ऐं ख़ाली हथे मोकिले छॾियईं। फ़क़ीर जो दिलि टुटी पियो। उहो उदास यानी रंजीदा हिकु नसरानी वटि पहुतो ऐं हिन खे चयाईं अॼु जे मुक़दस ॾींहं जे सदके मूंखे कुझु ॾे। हिन चयो अॼु कहिड़ो ॾींहुं आहे? जवाबु ॾिनई अॼु योम आशूर यानी 10 मुहर्रमुल हराम जो ॾींहुं आहे। उहो चवण खां पोइ आशूरा जा हिन कुझु फ़ज़ाइल बयानु कया। हुन ईसाई ॿुधी करे चयो त तव्हां वॾे अज़मत वारे ॾींहं जो वास्तो ॾिनो पंहिंजी ज़रूरत बयानु कर। साहिल यानी सुवाल करण वारे उहा ई साॻी ज़रूरत बयानु कई जेका काज़ी साहब खे चई हुयईं। हिन शख़्स 10 बोरियूं कणिक 100 सेर गोश्त ऐं 20 दिरहम ॾींदे चयाईं इहो तव्हांजे अहलो अयाल घर वारनि जे लाइ सॼी ज़िंदगी हर महीने हिन ॾींहं जी फज़ीलत ऐं हुरमत जे सदके मुक़ररु आहे। राति जो काज़ी साहब जॾहिं ख्वाब में ॾिठो त को चई रहियो आहे त नज़र खणी ॾिस। जॾहिं नज़र खयाई त 2 आलीशान महल ॾिसण में आयसि। हिकु चांदी ऐं सोन जे सिरुनि जो ऐं ॿियो ॻाढ़े याकूत जो हुयो।
काज़ी पुछो हीअ ॿई महल कंहिंजा आहिनि? जवाब मिलियो जेकॾहिं तूं साहिल यानी सुवाल करण वारे जी ज़रूरत पूरी करे छॾी आहे त इहे तोखे मिलनि हा, पर जीअं त तोखे तो हिन खे धिका खाराइण खां पोइ बि कुझु न ॾिनो, उन जे लाइ हाणे इहे ॿई महल फुला नसरानीअ याने ईसाई जे लाइ आहिनि। काज़ी साहब बेदार थियो त तमामु घणो परेशान थियो। सुबुह थींदे ई उन ईसाई वटि वियो ऐं उनखां पुछाईं त काल तो कहिड़ी नेकी कई आहे? हिन चयो तव्हांखे कीअं ख़बर पई? काज़ी साहब पंहिंजो ख्वाबु ॿुधायो ऐं पेशकश कयईं त मूंखां 1 लख दिरहम वटि ऐं काल वारी नेकी मूंखे खपाए छॾ। नसरानी चयो मां सॼी ज़मीन जी दौलत वठी बि उनखे कोन विकिणंदुसि। रब्बुल इज़्ज़त अज़्ज़ व जल जी रहमत बि ख़ूब आहे। ॿुधी छॾ मां मुसलमान थी चुको आहियां। इहो चवण खां पोइ उन कलमो पढ़ियो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। मां गवाही ॾियां थो त अल्लाह अज़्ज़ व जल खां सवाइ को बि इबादत जे लाइक़ न आहे ऐं गवाही ॾियां थो त मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम उन जो ख़ासि बानो ऐं रसूल आहे। मोहतरम ऐं प्यारा इस्लामी भाइरो, ॿुधो अवां योमे आशूर जे सदके जॾहिं ख़ैरात कई वञे त ख़ैरात जा फ़ज़ाइल तव्हां ॿुधा त इन ख़ैर करण वारे नसरानी खे अल्लाह तबारक व तआला ईमान जी दौलत अता फरमाई ऐं उन जे लाइ जन्नत में महलात तयारु कया विया। ख़ैर गैरे नबी जो ख्वाबु हुजत नाहे हूंदो, लेकिन इहा त वाज़े आहे त उन नसरानी खे ईमान जी दौलत नसीब थी वई। इन खां वॾी ॿी कहिड़ी दौलत आहे? त मोहतरम ऐं प्यारा इस्लामी भाइरो, 10 मुहर्रमुल हराम ते अवां बि कोशिशि कयो घणे खां घणी सबील जो बंदोबस्तु हुजे, न्याज़ जो बंदोबस्तु हुजे, ख़ैरात जो बंदोबस्तु हुजे। हीअं त असां वटि पाकिस्तान में अमूमन बरसाति जो सिलसिलो आहे। काफ़ी माण्हू अहिड़ा हूंदा जिन वटि वाक़ई बि इन्हनि शयुनि जी ज़रूरत हूंदी, खाधे पीते जी ज़रूरत हूंदी, पैसे ॾोकड़ जी ज़रूरत हूंदी। बीमारियुनि जो सिलसिलो हींअर जे बरसाति ख़तमु थींदियूं त बीमारियुनि जो सिलसिलो शुरू थी वेंदो। त अवां कोशिशि करे ग़रीबनि जी मदद कयो। 10 मुहर्रम जी बरकतूं हासिलु करण जे लाइ 10 मुहर्रम ते ख़ुसूसन इन जो एहतिमाम कयो। इंशा अल्लाह अज़्ज़ व जल अल्लाह तबारक व तआला अव्हांखे जूं बरकतूं अता फ़रमाईंदो। आशूरा जी रात में 4 रकात नफ़िल नमाज हिन तरतीब सां पढ़ो जो हर रकात में अलहम्द खां पोइ आयतुल कुर्सी 1 भेरो ऐं सूरह इख़लास 3 भेरा पढ़ी ऐं नमाज खां फारिग थी करे 100 भेरा सूरह इख़लास पढ़े त गुनाहनि खां पाक थींदो ऐं जन्नत में तमामु घणियूं नेमतूं मिलंदियूं। अचो हुसैन जे 4 अखरनि जी निस्बत सां आशूरा जे रोज़े जूं 4 फज़ीलतूं ॿुधूं था ऐं इहो ज़हन ठाहियूं था। कोशिशि कंदासीं त इंशा अल्लाह अज़्ज़ व जल आशूरे जो रोज़ो रखंदासीं। हज़रत सैयदना इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हुमा खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जॾहिं मदीना मुनव्वरा में तशरीफ़ वठी आया, यहूदियुनि खे आशूरा यानी 10 मुहर्रम जे ॾींहुं रोज़ेदार ॾिठाऊं त इरशाद फरमायूं ही कहिड़ो ॾींहुं आहे जो तव्हां रोज़ो रखो था? उन्हनि अर्ज़ु कयो ही अज़मत वारो ॾींहुं आहे जो हिन में मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं उन जी क़ौम खे अल्लाह ताला नजात ॾिनी ऐं फ़िरौन ऐं उन जी क़ौम खे ॿोड़े छॾियो। उन्हीअ करे मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम शुक्राने जे तौर ते उन ॾींहुं रोज़ो रखियो त असीं बि रोज़ो रखूं था। इरशाद फरमायाऊं मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी मुताबिक़त करण में बनिस्बत तव्हांजे असां वधीक हक़दार ऐं वधीक वेझा आहियूं त सरकार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन पाण बि रोज़ो रखियो ऐं उन जो हुकुम बि इरशाद फरमायाऊं। हज़रत सैयदना इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हुमा फरमाइनि था मूं ॿिनी जहाननि जे सुल्तान शहनशाह कोनो मकान रहमत आलमियान सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन खे कंहिं ॾींहं जे रोज़े खे ॿिए ॾींहं ते फज़ीलत ॾींदे जुस्तजू फरमाईंदे कोन ॾिठो, पर हिकु आशूरा जो ॾींहुं ऐं ॿियो रमज़ान जो महीनो। नंबर 3 नबी रहमत शफ़ी उम्मत सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायाऊं योमे आशूरा जो रोज़ो रखो ऐं उन में यहूदियुनि जी मुखालिफ़त करियो। उन खां पहिरियां या बाद में बि 1 ॾींहं जो रोज़ो रखो। यानी आशूरा जो रोज़ो जॾहिं बि रखो त गॾु ई 9 या 11 मुहर्रम जो रोज़ो बि रखणु
रखे छॾणु बहितर आहे। हज़रत सैयदना अबू क़तादा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमाइनि था, मूंखे रब ते गुमान यानी उम्मीद आहे त आशूरा जो रोज़ो 1 साल पहिरियां जा गुनाह मिटाए छॾींदो आहे। असांखे तरगीब मिली त इंशाअल्लाह अज़्ज़ व जल सुभाणे 9 आहे, परीं 10 आहे, उन खां पोइ 11 आहे। त अल्लाह तबारक व तआला असांखे जेकर तौफ़ीक़ अता फ़रमाए, कोशिशि कयूं, अॼु ई नियत करे छॾियूं त इंशाअल्लाह अज़्ज़ व जल 9 ॾहीं जो या 10 11 जो रोज़ो रखंदासीं ऐं इंशाअल्लाह आशूरा जा फ़ज़ाइल हासिल करण जी कोशिशि कंदासीं। अल्लाह तबारक व तआला का दुआ आहे जेको कुझु ॿुधो से सघूं त अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वरी यादि दहानी कराईंदो अलाह इंशाअल्लाह अज़्ज़ व जल आचर जे ॾींहुं 10 मुहर्रमुल हराम 1442 सने हिजरी बवक़्त 2:12 पाकिस्तानी वक़्त जे मुताबिक़ इंशाअल्लाह अज़्ज़ व जल साॻे ई चैनल ते साॻे ई पेज ते इंशाअल्लाह अज़्ज़ व जल लाइव बयाने शहादत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जो सिलसिलो थींदो, लाइव थींदो इंशाअल्लाह। तव्हां ज़रूरु इनजी दावत ॾींदा ऐं ज़रूरु इनमें शिरकत कंदा। अल्लाह तबारक व तआला असांखे अवांखे जी बरकत अता फ़रमाए। आमीन बिजाह नबी अमीन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि